अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल तमिल जमाल लिखियल में सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस रांझन खान ऐं रेस रांझन खान जी घरवारी इहे परेशान हूंदा त दुआ जी शादी हाणे किथे करायूं, यानी दुआ जो रिश्तो हाणे किथे करायूं। ऐं ॿिए पासे रेस आया त इहा सोचींदो त मां बिलावल खां हर हाल में प्लान त ज़रूरु वठंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों कवड़ो ऐं उन जो पुटु बिलावल ॻोठ वारनि खे चवंदा त अगरि तव्हां असांखे सॾु कयो त असांखे रेस करे सॾु कजो, छो जो हाणे मां कमदार न रहियो, मां हाणे रेस आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस रांझन खान परेशान हूंदो। मुख़्तियार उन खां पुछंदो त रेस तूं छाजे करे परेशान आहीं। रेस रांझन खान चवंदो त मां दुआ जे करे परेशान आहियां, दुआ ई करे मां मुंझल आहियां, मां दुआ जे करे कुझु बि नथो करे सघां। ऐं ॿिए पासे रेस सहबत खान इहा सोचींदो त मां सिदरा जो रिश्तो किथे करायां, हाणे मूंखे जमीला खां ॾसण वठणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों कवड़ो खान सिकंदर खान जी ॿनी मथां कब्ज़ो करे वेही रहंदो ऐं पोइ इन तकरार तां पोइ रेस सहबत खान सां झेड़ो कंदो। इहो कवड़ो यानी कमदार, यानी इहे कमदार ऐं रेस पाण में विड़ी पवंदा इन फॾे लाइ, यानी ॿनी लाइ। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।